वो तालीम दुश्मन हर दस्तूर, वो शागिर्द दुश्मन हर दस्तूर। जीअं त लाइब्रेरी में खोड़ सारे मसाला आहिनि। जीअं लाइब्रेरी में बेसिक फैसिलिटीज़ कोन्हनि, जीअं एयर कंडीशन कोन्हनि, जीअं सोलर सिस्टम जेका सो कोन्हे लाइब्रेरी में। उन खां अलावा बेसिक ज़रूरियात कोन्हनि, साफ़ पाणी कोन्हे। ऐं इन खां अलावा असांजी लाइब्रेरी जो कंस्ट्रक्शन जो कमु डिस्टर्ब थी चुको आहे। लाइब्रेरी मां 6 खां 7 लखनि जो जेको लो निकिरी चुको आहे, उहो लो अलाए किथे वियो। ऐं लाइब्रेरी जो जेको इंचार्ज करप्ट मीर मुस्तफ़ा आहे, उहो लाइब्रेरियुनि खे शागिर्दनि खे डिक्टेट थो करे। जॾहिं असां चऊं त सर असांजी लाइब्रेरी जो बजट किथे आहे, त हीउ ॿियो असांजे लाइ अज़हर छा थियो आहे। चए थो हू आर यू, यू आर टीचिंग मी, आई एम अपॉइंटेड 17 स्केल ऑफिसर ऑफ कल्चर टूरिज्म डिपार्टमेंट। मां ज़ुल्फ़िकार शाह खां जेको कल्चर टूरिज्म डिपार्टमेंट जो मिनिस्टर आहे, साईं जन खां मां अर्ज़ु करे पुछां थो त हीअ जेके तव्हांजा करप्ट ऑफिसर आहिनि मीर मुस्तफ़ा जहिड़ा, जेके अज़हर शाह वांगुरु बिहेव था कनि। ऐं जॾहिं असां पंहिंजी बजट था पुछूं, जॾहिं असां पंहिंजो बेसिक राइट था पुछूं, त साईं असांजी लाइब्रेरी जेका क्वार्टर बजट अचे थी, जेका 1.5 लख 2 लख खां लाइब्रेरी बजट अचे थी, उहा किथे थी खचे। चए थो असांखे हू आर यू आर टीचिंग मी, आई एम अपॉइंटेड BPS 17 स्केल ऑफिसर। तव्हां केरु थींदा मूंखां बजट पुछण वारा? मां ज़ुल्फ़िकार शाह जेको हिन कल्चर टूरिज्म डिपार्टमेंट जो जेको मिनिस्टर आहे, साईं जन खे अर्ज़ु कयां थो त लाइब्रेरी जो तदारुक कयो। लाइब्रेरी जो कंस्ट्रक्शन जो कमु रुकियल आहे। लाइब्रेरी जो खोड़ सारा मसाइला आहिनि। बराए महिरबानी लाइब्रेरी जी नज़र सां कई वञे। हिन वक़्तु फेडरल हुकूमत सिंध हुकूमत तरफ़ां नोटिफिकेशन कढियो आहे त हफ़्ते अंदरि 4 ॾींहं तालीमी इदारा जेके इदारा आहिनि उहे खुलियल रहंदा ऐं 3 ॾींहं बंदि। ऐं उन में उहो बि लिखियलु आहे त जेके एसेंशियल इदारा आहिनि, बैंकिंग सेक्टर खां अलावा जेके एसेंशियल इदारा आहिनि उहे खुलियल रहंदा। हाणे मां असांजो तालीम खाते जे वज़ीर ऐं ज़ुल्फ़िकार शाह कल्चर खाते जे वज़ीर खां इहो पुछणु थो चाहियां ऐं फेडरल हुकूमत खां त तव्हां ॿुधायो त लाइब्रेरी गैर ज़रूरी आहे ज़रूरी आहे? हिन वक़्तु पहिरियों ईअं हुयो 3 ॾींहं लाइब्रेरी बंदि था कनि ऐं सूमर खां ख़मीस ताईं सुबुह जो 9 बजे खां शाम जो 5 बजे ताईं लाइब्रेरी बंदि था कनि। मथां हर शागिर्द जी टेस्ट आहे, हर फील्ड जे शागिर्द जी टेस्ट आहे। लॉ वारे जी टेस्ट आहे, इंजीनियरिंग वारे जी टेस्ट आहे, इंटी टेस्ट आहे, उनखां अलावा मेडिकल वारे जी टेस्ट आहे। असां मुतालबो था कयूं सभ खां पहिरियां असांखे हफ़्ते में 5-7 ई ॾींहं लाइब्रेरी खोली ॾिनी वञे। उनखां बाद लाइब्रेरी जे कंस्ट्रक्शन जो मसइलो आहे। हिन वक़्तु लाइब्रेरी में 50 kV जो सोलर सिस्टम मंज़ूर थियल आहे, इहो सामान अंदरि पियो आहे, पर हिन वक़्तु ताईं जेको सोलर सिस्टम आहे उहो लॻो न आहे। 3 करोड़ बजट आई आहे लास्ट ईयर मथी कंस्ट्रक्शन जी, उहा बजट बि ख़बर न आहे किथां आहे। मथे सोलर प्लेटूं लॻणियूं उहे ख़बर न आहिनि किथे आहिनि। 100 kV जो ट्रांसफार्मर मंज़ूर थियल आहे, जेको SDO साहब आहे कंबर जो, उन ॾे 2 दफ़ा लेटर मोकिलियो आहे, पर अञा ताईं को बि अमल कोन थियो आहे। उनखां अलावा फर्नीचर तव्हां ॾिसंदो, फर्नीचर जो हाल सफ़ा बेहाल आहे। एसियूं कोन थियूं लाइब्रेरी जे अंदरि, थधे पाणी जी का सहूलियत कोन्हे, बाथरूम जी सफ़ाई का बि कोन्हे।